आनंद मौजूद है लारकने लगो सचे पे जगह गोठ में हर साल जी अंगुर हिन साल सारिन जो फसल आयो त आहे पर अफ़सोस चवंदो पए टके पलो दिनम उही पलो वरी ॿारने वतम चवण जो मक़सद इहो ई आहे नाज़रीन हिन वक्त कटी महांगी तूतड़ महांगो अटो महांगो सारिन जो रेट सस्तो पर यानी जो सारिन जो फसल बिल्कुल खस थियो तबाह ऐं बर्बाद थियो उन सां गॾु जेको कणक जा रेट हुया उहे तरो टमाटो तरो माना हर शइ नुक़सान अचो अचे थो जेके माण्हू आहिनि गरीब मिसकिन आहिनि जेको फसल जो गुज़र सफ़र आहे उन्हनि खां पुछूं त जेको सारण जेको फसल लथो था इहो सस्तो आख़िर एतिरो छो आहे अचो त उन्हनि खां मुतासिर खां गरीब मिसकिन जो मौक़ो वठो असांखे भाउ हे असां कटी महांगी असां सारियूं सस्तियूं थी वञनि अटो असांखे महांगो था मिले असां गरीब माण्हू काॾे वञूं असां फसल लथा आहिनि हाणे फसल असांजा अध भाउ में ॾाखणनि असां वञूं था त सेलरनि ते कटी असांखे महांगी था ॾियनि हीअ अपील इंसाफ़ खपे हे असां ॾाढो ज़ुल्म आहे बिज महांगो भाण महांगो DAP असांखे 14,000 प्रति ॾींहुं मिले हे ॾाढो असांजो ज़ुल्म थो कजो वञे कर्ज़ पका खणी करे जेको भाण वग़ैरह वरितो आहे छा उहे लही सघंदा हींअर कर्ज़ खयां कर्ज़नि में बि असां कर्ज़ न लही सघंदा असां सारियूं सस्तियूं असां काॾो कर्ज़ लाहियूं असांजो ॾाढो ज़ुल्म आहे असां नाजाइज़ आहे सिधी सही सभु सेलर नारा सभु ॿधी कई आहे असां अध भाउ में सारियूं खणी था वञनि ऐं मन ते कटो धारा था कनि ॿ किलो मन ते कटिन था ॾाढो असांजा ज़ुल्म था कनि असांजी सारियूं लथियूं फसल जा भाण खयां आहिनि ओधर ते भाण खयां आहिनि असां पतियूं ओधर ते खयूं आहिनि ॾाढो असांजा ज़ुल्म आहे असां कर्ज़ बि न लथा आहिनि कर्ज़ अची असां दर ते वेही आली सारी जो रेट जेको हले थो तक़रीबन 1700 खां वेंदे सुकल माल 2400 रुपए ताईं हले थो थ्रेशर माल हा चाहे त जेको 1700 रुपया रेट आहे उनमें 10 खां 12 किलो अञा बि माना प्लस उनमें खोटी रहे थी मॉइस्चर रहे थो माना त मथियो रेट जेको आहे असां वटि 2400 रुपया आहे हा अच्छा हे जेके आबादकार जेके आहिनि उहो तव्हां कीअं था सम्झो त माना बिज महांगो या सारियूं आयो सारियूं सस्तियूं बिज महांगो इन बारे में तव्हां छा चवणा सर इन जो मौक़िफ़ त हाणे पंहिंजो वीचारनि सां ज्याती त आहे ऐं बिज बि महांगा भाण बि महांगो ऐं तक़रीबन हुनजी मज़ूरी या ट्रैक्टर जा हर कीण मिलाए करे माना मां नथो सम्झां त वीचारनि जा के ख़र्चा निकिरनि था पर उन सां गॾोगॾु सिंध गवर्नमेंट खे गवर्नमेंट ऑफ पाकिस्तान खे इन में पंहिंजो हथ विझणु खपे त बाबा ही मसइला हिननि सां आहिनि ऐं बनस्बत ॿियनि मुल्कनि में फर्टिलाइज़र जी जेके बि शयूं उहे सस्तियूं आहिनि असां वटि ॾाढियूं माना हुनजी महांगाई जे करे हुननि असांजे भाॻियुनि जो असांजे हारनि जो उहो पूरो हासिल छो न गवर्नमेंट जे करे जीअं वीट जो कणक जो रेट मुक़ररु कंदी ईंदी आहे उहो ई जेकॾहिं असांजे सारियुनि जो रेट मुक़ररु करे त उहा शइ माना थी सघे थी उन में भाॻे जो फ़ाइदो थी सघे थो मण ते छा त हिन में मॉइस्चर हूंदो आहे घणो सारियुनि में त उनजे करे असां किलो कटौती हुन में हूंदी आहे मॉइस्चर जी बाक़ी जेकॾहिं सुकल आहे उन में कंडीशन के भाॻिया अहिड़ा ईंदासीं असां कटौती न ॾींदासीं पोइ हुनजो मॉइस्चर असां चेक कंदा आहियूं त पोइ हुन में कटौती न हूंदी आहे तव्हां मुतासिर ॻाल्हि ॿुधी त मुतासिर जो इहो ई चवणो त कटी महांगी तूतड़ महांगो सारियूं सस्तियूं मां खे इहो बि ॿुधायां त हिन ते पूरी सिंध में सारे जो फसल तयारु त थी सघियो आहे पर भरिया घर था भरिजनि भरिया घर ईअं था भरिजनि यानी भलाणा ऐं उते जेके ठेकेदार जेके वेठा आहिनि मंडियुनि में हे सॼो महिनत रुपए खां वठी ॿिज खां वठी महिनत हिन हारनि जी मज़ूरनि जी ऐं उहे पंहिंजी कमीशन में मसरूफ़ यानी मज़ूरनि जी महिनत में पघार मूं खाइण वारा केरु कमीशन खोड़ खुदारा रब खे मञियो मुतासिरनि ग़रीबनि माण्हुनि जे हिननि खे इहा अपील थी कजे हिननि जी इहा अपील थी कजे खुदारा हिननि मथां रहम करम कयो जीअं पंहिंजो ॿिज भाण ऐं पंहिंजो हे गुज़र सफ़र ॿारहं जेको फसल आहे इन जीअं गुरु करे सघनि पर अफ़सोस सां चवणो थो पए कॾहिं दरिया जा मसइला कॾहिं कणक जा मसइला कॾहिं टमाटो सस्तो यानी सिंध में जेके रहणा जेके गरीब मिसकिन माण्हू आहिनि उहे सदाईं सूरनि में खुदारा हिननि जी वधि में वधि हिन को सिंध हुकूमत खे इहा गुज़ारिश कजे त हिन जा रेट वधाए वञनि ऐं हिन जेको ॿारहं में जेको फसल आहे इहो फसल महांगो कयो जीअं पंहिंजो कर्ज़ पक हलाए सुकून जी ज़िंदगी गुज़ारे सघनि मुंहिंजी सिंध सां गॾु अब्दुर रहमान तुनियो।